नाज़रीन, हाला पुराणा में गरीब मिस्कीन ऐं बेपहुच माण्हुनि जे लाइ 3 ॾींहं मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई, जंहिंमें मरीज़नि खे दवाऊं ऐं चश्मा मुफ़्त ॾिना विया, जॾहिं त ऑपरेशन ज़रिए लेंस पिणु लॻाया विया आहिनि। उन हवाले सां पेश आहे हाला मां नदीम मंगरियो जी ही रिपोर्ट। शहीद मोहम्मद असलम मेमन गवर्नमेंट हाई स्कूल हाला पुराणा में सिविल सोसाइटी सिंध पारां गरीबन मिस्किननि ऐं बेपहुच माण्हुनि जे लाइ 3 रोज़ा मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई, जंहिंमें हाला, भिटशा, मटियारी, खंडू, खैबर, ओडेरोलाल, सईदाबाद समेत भरपासे वारनि इलाइक़नि जे गरीब मिस्किन मरीज़नि शिरकत करे पंहिंजी अखियुनि जो मुफ़्त इलाज करायो। ही खैरन सां सिविल सोसाइटी जे मुखिया हज़ारतुनि तावन सां, डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी जे तावन सां, डॉक्टर सजाद अली सोलो जे तावन सां हीअ टी कैंप जो असां इनक़ाद कयो आहे। हाला पुराणा में असां हिते 3000 माण्हुनि जी OPD जो इंतज़ाम कयो आहे ऐं 200 माण्हुनि जी ऑपरेशन जो हिते बाक़ाइदा कांटे वारी जेका बिना टांके वारी सर्जरी आहे उहा थींदी, लेज़र सर्जरी में मुफ़्त में सर्जरी थींदी आहे। में ही सिविल सोसाइटी जो अहिड़ो कमु आहे जेको हर तरीक़े सां हुनजी साराह जोॻो आहे ऐं तमामु घणी महिनत जोॻो आहे ऐं एतिरो आसान कमु कोन्हे जेतिरो ही कमु कयो वञे थो। हाला पुराणा में मुंहिंजे ख़्याल में 3 सालनि खां लॻे पई थी कैंप, टी कैंप आहे ऐं उन में इसराज यूनिवर्सिटी जो पूरो, उन में डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी जो उनजो पूरो सहकार आहे। अखियुनि जी छा अहमियत आहे, शाइरनि जे सरतार शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमायो आहे त अखियुनि में थी वे त आऊं वारे ढकियां, तोखे ॾिसे न ॾे आऊं न ॾिसां की ॿियो। ऐं हिननि नाचीद बि चयो आहे त अखियुनि जी एतिरी अहमियत आहे जंहिंजी का उहो बेनूर माण्हूअ खे ख़बर हूंदी। ऐं हीअ हिकु ऊंदाहे वारे माण्हूअ खे सोजरे में आणण जे लाइ ही सिविल सोसाइटीअ जो 3 भेरो ही मेगा फ्री आई कैंप लॻे पई। इसराज यूनिवर्सिटी मां माहिर डॉक्टरनि जी टीम बाक़ाइदे ते पहुची वई आहे ऐं सवे मरीज़ पहुची विया आहिनि। ऑपरेशन जो सिलसिलो बि जारी आहे। ऐनकूब असांजे त सिविल सोसाइटी सां ॾिनियूं वेंदियूं आहिनि। मरीज़नि जे लाइ खाद्य खुराक हिकिड़ो रुपयो बि ख़र्चु कोन ईंदो आहे ऐं असीं उन्हनि डोनरनि जा बि महिरबान आहियूं जेके असांखे हिसो मिलाइनि था ऐं ख़ासि करे डॉक्टरनि जा ऐं अशरफ लगारीअ जो जेको हिन इसराज यूनिवर्सिटीअ जो जेको आहे उन जा थोराइता आहियूं जेको हर साल असां मुकमल ताउन कंदो आहे। हीअ जेका कैंप आहिनि पूरे ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि जेके विझ खाधो बि उनखे कोन हूंदो आहे। उन करे असीं चाहियूं था त सॼी सिंध मां माण्हू अचनि जंहिं खे भरपूर फ़ाइदो मिली सघे। अॻवाननि चयो त सिविल सोसाइटी जी तरफ़ां हाला पुराणा में ही 3 कैंप लगाई वई आहे ऐं इहो सिलसिलो हाणे हर साल जारी रहंदो त जीअं गरीब मिस्किन ऐं बेपहुच माण्हू अखियुनि जहिड़े नूर खां महरूम न रही सघनि। कैमरामैन नदीम राजपूत सां गॾु नदीम मंगरियो, आवाज़ TV न्यूज़ हाला।